अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला सुभान अल्लाह सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम वबल्लगना रसूलुहुन नबियुल करीम साहड़ जा सीगार अनडिठे अगुआ नका कुल फयकून हुई नका बी पचार नकी सिज हो नकी चंड हो न हुई तू ही दी तवार तने मोहब्बत सान बिहार लायाई लतीफ चे अंधन अंधोकार सजन लदो सोजरो प्यादा वनी पार प्या संभरिया की न सवार मोहब्बत साल बिहार लधाऊ लतीफ चे हमदई सलवात खां बाद काबिल तकरीम उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐ मुझा प्यारा बुजुर्गों दोस्तों भाई अल्हम्दुलिल्लाह हर साल जिया हिन साल असांजे प्यारे भाउ आशिक़ रसूल मोहतरम अदा बशीर अहमद बुगियो साहिब ऐं संदन जेका बि काबीनटा उन जे तरफ़ां शाया ने शान सां दिल जे हुजूर सां अदा वारनि पंहिंजे महबूब जो मीलाद ऐं उर्स जंहिंमें परे खां वेझड़ाईअ खां असां हिते गॾु थिया आहियूं। अल्लाह साईं असांजो गॾु थियण
अदा बशीर वारन जो खर्च मेहनत मोहब्बत शाला पंहिंजे महबूब जे बारगाह में कबूल मंजूर। टाइम काफी थी चुको आहे, गर्मी भी आ, रबीउल अव्वल जो महीनो आहे, 3-4 प्रोग्राम हलन था पिया। दोस्तों वरी सफर ओजागा मुख्तलिफ पानी खाधा पीता गले ते बासरा पर अल्लाह कंदो तव्हां आशिकनि जे सलात जो फीलू थींदो, रब बेड़ा पार फरमाए। मूं अवां जे ख़िदमत में कुरान शरीफ जी हिक आयत करीमा तिलावत कई आहे। उन जे मां तहत कोशिश कंदुसि त महबूबन करीमन जे अचण खां अॻ में जन आशिकन ख्वाब ॾिठा, उन्हनि जा 2 ख्वाब जी ख़िदमत में। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चौथो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह पाक फरमायो मुझा महबूब सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। माशाअल्लाह, माशाअल्लाह। मुझा महबूब अवां जे लाइ हर पोई घड़ी बेहतर हूंदी। अॻ में छा हो, माण्हू उर्स कंदा हुआ सादगी से। अदा बशीर अहमद जे घरां प्लेट भत जी आई आहे, ख़बर पई त उर्स कयो। सुभान अल्लाह। बेशक सादगी वारी। पर जीअं जीअं पोयूं ज़मानो थींदो वियो, मुंहिंजा प्यारा इन उर्स में अहिड़ो त सिंगार आयो, झंडा शामियाना, मुंहिंजा प्यारा लड़ियूं सार सिंगार, लाउड स्पीकर, सारो शहर ॿुधे, सारो ॻोठ ॿुधे। रब करीम फरमायो मुंहिंजा महबूब जीअं पोयूं वक़्तु ईंदो, जीअं ॿियनि शयुनि में इज़ाफ़ो थींदो, तरक़ी थींदी, इहे प्यारा महबूब तुंहिंजे ज़िक्र में बि तरक़ी ईंदी, तुंहिंजे महफ़िलुनि में, तुंहिंजे जलसनि में बि तरक़ी ईंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं वाकई तरक़ी आई आहे। कल ठर में मुंहिंजा जलसा, माण्हू ॻाल्हि पिया कनि, हिन साल महांगाई बि वॾी हुई, अञा बि आहे। हिकिड़े पोड़े मूंखे चयो मुल्क जो छा थींदो,
हिंदुस्तान वारा तो चंड ते वञी पहुता। मुझे तू फिक्र न कर, उन्हनि खां अॻ में असांजो अटो ऐं खंड पेट्रोल चंड ते पहुची। तो माण्हू सम्झो त हाणे मीलाद एतिरो कोन थींदो, उर्स कोन थींदा, महांगाई आहे। पर अदा हाफ़िज़ अरबाब आशिक़ किथे था मुड़नि। बेशक सुभान अल्लाह। यकीन कयो 4-4 प्रोग्राम पिया कयूं ऐं जिते वञूं पिया उते ही जेको तंबू आहे शामियानो गुल ई घटि कयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कल ॾींहं जे प्रोग्राम में काफ़ी जमायत उस ते वेठी हुई, मथां गुल कोन। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जीअं महंगाई तीअं मुझे महबूब जा मीलाद वधिया आहिनि, मुझे हबीब जो ज़िक्र जो महफ़िलूं उरूज ते आहिनि। मुझा प्यारा दोस्तो, तवल्लल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। मुझा महबूब पोयूं घड़ियूं अवां जे लाइ ऐं अवां जी उम्मत जे लाइ बहितर हुजो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दोस्तो, ही जेको मीलाद आहे, उर्स आहे, या अहिड़ी बरकत वारी शइ आहे जो हेलनि मीलादनि में जलसनि में असांजो मिठो महबूब रूहानी तौर पर पाण ईंदो। सुभान अल्लाह। हिकिड़ी फज़ीलत उन खां पोइ ख्वाब। हिंदुस्तान जे इलाके में मुग़लिया दौर जो खानदान जो बादशाह हो। जॾहिं रबीउल अव्वल शरीफ ईंदो, 12 तारीख़ खाधे पीते जो इंतज़ाम भी कंदो, खाराइण जो इंतज़ाम भी कंदो ऐं जलसो भी कंदो। उन जलसे जी सिदारत कंदो हो हज़रत निज़ामुद्दीन औलिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सिदारत कंदा। बादशाह जलसो तो कयो। हिकिड़ी माई हुई, माई शहर जी, उन जी नंढी न्याणी हुई। उन चयो, अम्मा पाण में त मीलाद करण जो झलो कोन्हे। बादशाह हेॾो वॾो मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाईंदो आहे, पाण हली कुंड खां वेही महबूब जो ज़िक्र त ॿुधूं। सुभान अल्लाह। ॿई ॼणियूं गॾिजी मां थी गॾिजी बादशाह जे बंगले में आया। जेके चौकीदार वेठा उन्हनि माईअ खे बि छॾियो ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो छोकिरी खे बि छॾियो। अंदर इजाज़त कान्हे, अंदर वॾा कामोरा वॾा बादशाह आया आहिनि, उन्हनि जूं राणियूं शहज़ादियूं आयूं आहिनि। अवां मतां उते अंदर पिन कयो, मतां बादशाह नाराज़ थिए, अवां जे लाइ इजाज़त न आहे। जॾहिं मुड़ियूं नंढड़ी न्याणी चवण लॻी, अम्मा छा महबूब
अमीरन जी दावत में ईंदो आ, वडन जे लाइ ईंदो आ, वडेरा जमींदार सरदारन जे घर में ईंदो आ, आम माण्हू जे घर कोन वेंदो आ। छा अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो असांजो महबूब अहिड़ो महबूब आ। हे त वॾी ॻाल्हि आ, पर मुंहिंजा प्यारा दोस्तो महबूब अहिड़ो महिरबान आ जो झंग मां गुज़रे हरणी पुकारे त महबूब हरणीअ जो बि सॾु ॿुधनि पिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं उन जे ज़ामन बि कोन्हे, अहिड़ो महिरबान सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सोचो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मां चयो पुट महबूब अमीर जो भी आ, गरीबन जो भी आ। न्याणी चवण लगी अम्मा वो पार्टी अध अन्न जी वठूं, मसाला वठूं, पान हली भत घर में रजूं। सही निजामुद्दीन औलिया जे मदरसे जा बटे शागिर्द वठी अचो, नात भी पढ़ल, अल्लाह जो पाक कुरान भी पढ़न। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पाण पंहिंजो मिला कर जे वक्त इन्हनि इंतजाम कयो, हाफ़िज़ अची विया, नात ख़ान आया, अल्लाह जे महबूब जा ज़ाकिर भी आया। त मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, हिन अल्लाह जे माने फरमायो त साईं सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जै वक्त में सिदारत जो टाइम आयो, से निजामुद्दीन औलिया बादशाह जे बंगले रे वञे पियो सिदारत करण, ऐं हेॾा माई पोड़ीअ जे घर महबूब जो मीलाद पियो हले। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जै वक्त में हज़रत निजामुद्दीन औलिया उतां खां गुज़रियो आ, जॾहिं उन माई पोड़ीअ जो घर आयो, साईं भी रहा, पेरन मां जुतियूं कढी भी रहा। शागिर्दन खलीफ़न अर्ज़ कयो, साईं बादशाह जो बंगलो अॻिते आ, मीलाद वॾो अॻिते आ। साईं निज़ामुद्दीन औलिया फरमायो त मीलाद वॾो अॻिते हूंदो, पर मीलाद वारो महबूब हिन कुरानीअ जो मेहमान आहे। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमा अहले सुन्नत। अल्लाह जो महबूब इन कुरानी वट मेहमान आ। प्यारा मुसलमान भाइरो, जेको जिते महबूब जो मीलाद कंदो आ, भली थोरो घर में कंदो आ, अल्लाह जो महबूब रूहानी तौर पर उन जो मीलाद भी ॾिसंदो आ ऐं मुबारक बि ॾेई वेंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तॾहिं चवंदा आहियूं त लख मुबारक मोमिनो अॼु गचेरे में सुरहाना पई हिन मीलाद में आयो मोहम्मद पाणवा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रहमतन जी बूंद सारे ॾींहं में वसंदी रही, अर्श तां नूरी मलाइक
अर्श नूरी मलाइक फर्श ते आया नहीं। जलसे में जिब्राइल आयो सोहणे अरबी असान आ पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाण। सुभान अल्लाह, सुभान लख मुबारक, सुभान अल्लाह, लख मुबारक मोमिनो अज सहन ते सुरहान आ पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाण। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तो जिते जिते अल्लाह जे हबीब जो मिलाद थींदो आहे उते उते आमिना जो लाल रूहानी तौर पर जलवा फरोज़ थींदो आहे। महिनत आशिकनि जी ॾिसंदो आहे, ख़र्च ॾिसंदो आहे ऐं मुबारकबाद ॾींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। प्यारा मुस्लमान भाइरो, अहिड़ो असांखे महबूब मिलियो आहे, अहिड़ो हबीब मिलियो आहे, अञा दुनिया में आयो ई कोन हो त ज़िक्र मुंहिंजे महबूब जा अॻ में पे हलिया। सुभान अल्लाह। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला फरमाए थो, मदीने पाक में हिकिड़ो यहूदियुनि जो छोकिरो हुयो पर अल्लाह जे महबूब जी महफ़िल हुनखे भली लॻंदी हुई, साईं जी कचहरी वणंदी हुई। अल्लाह जे महबूब जी दरबार जी खिदमत कंदो हुयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महफिल हसीन तुंहिंजी तुंहिंजा हसीन मां हित मीर पीर नाने बिना विकाना महफिल हसीन तुंहिंजी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया, आया हुआ ख़रीदण पर अणमुला खपी विया। हे नाज़ तुंहिंजा सोहणा थानेण कन नुमाना महफिल हसीन तुंहिंजी। सुभान अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ हिननि यहूदियुनि खे अची डपु थियो, मता असां वारो छोकिरो महबूब जी सोबत मोहबत में मुसलमान न थी वञे। रोकीन पिया पर को टाइम कढी उहो आशिक मुंहिंजे महबूब जे दरबार में ईंदो। सुभान अल्लाह, सुभान फैसलो कयो। आवाज रखो था। पोइ हिननि फैसलो कयो त हितां लॾे मदीने खां हलियो। पोइ लॾे मदीने खां वञी ॿाहिरि वेठा। छोकिरे खे इजाज़त कान हुई मदीने अचण जी। उन जे दिल में अल्लाह जे महबूब जी मोहबत वेही रही। हे इजाज़त कोन पिया ॾियनि,
बकरियूं पियो चारे, रिढूं पियो चारे। प्यारा मुसलमान भाइरो, उते बि रखे इहो ख़्याल। सुभान अल्लाह। मदीने जो महबूब जो ख़्याल। रोईंदो रहियो, ॻोड़ा ॻाड़ींदो रहियो, पर कंहिंखे दान ॾे सभु महबूब जा मुखालिफ़ा। मुंहिंजी दर्द वंदी दिल रो न घणो, जे हो अचनि नथा त पोइ मां छा कयां। सुभान अल्लाह। कई कासद कांगा नियापा मुकम, जे हो पुॼारी नथा त पोइ मां छा कयां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेवस त उठनि बार छॾिया, असां यार जे बस इख़्तियार छॾिया। सुभान अल्लाह। करंदो थो वञी कंहिंजी गलचन में, अॼु मुर कनी नथा त पोइ मां छा कयां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कहिड़ा हाजी सफ़र जा हाल थिया, सजणनि खे ॾिठे के साल थिया। नकी दम थो वञे, नकी गम थो वञे, ॿई खुटनि नथा त पोइ मां छा कयां। सुभान अल्लाह, सुभान। बकरियूं पियो चारे, घर वेठो आहे, रोंबो पियो करे, कमंद जी कटाई जो कुझु, ज़बान ते मोहम्मद मोहम्मद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह जे महबूब जी मोहब्बत में, जुदाईअ में रोईंदो रहियो, अल्लाह पाक जो शुक्र अदा कंदो रहियो। एतिरे में मुंहिंजा प्यारा दोस्तो, सुभान अल्लाह। हिकिड़ो माण्हू आयो, उन चयो त जेकॾहिं अव्हांखे पंहिंजो पुटु ठीकु करिणो आहे त हेॾां हिकिड़ो हकीम आहे, वॾो राह कारीगर, फीस हुनजी ॻरी आहे, जे अव्हां चओ त उन हकीम खे वठी अचो। सुभान अल्लाह। हिन चयो उठ खपाईंदासीं, हकीम जी फीस भरींदासीं, अहिड़ो हकीम वठी अचो। मुंहिंजा प्यारा उन हकीम खे वठी आया। हकीम मथां अची बीठो, हे नौजवान, बिस्तरे ते सम्झ काठी या कख पियो, ईअं करी वियो मोहब्बत। इश्क आवाज़ मिठड़ा मोहम्मद, दिल कई दीवानिया, रातो ॾींहुं रोई रोई माण्हू चवनि मस्तानिया। सुभान अल्लाह। हाय रात रही पो लाए में लोरी, दिल खसे में जोरी जोरी, कीअं कयां मां दिल बर तोरी, कीअं कयां मां दिल बर तोरी, हाली जीअण जंजल जानिया। इश्क आवाज़े मिठड़ा मोहम्मद, दिल कई दीवानिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रात रही पो लावे लोरी, दिल खसी में जोरी जोरी, रात रही पो लावे लोरी, दिल खसे में जोरी जोरी, कीअं कयां मां दिल बर तोरी, कीअं कयां मां दिल बर तोरी, जीअण जंजल जानिया।
इश्क अवांजे मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानी। सुभान अल्लाह। दोस्तों ही बिल्कुल खत्म थियो, गोश्त गरी हो, हयाती रही तो सां, हयाती रही तो सां, अची हाल और बो, हयाती रही तो सां, अची हाल और बो, मुझे हदन तां मिठा वजे पियो मास कोरबो। सुभान अल्लाह। सुभान। हयाती रही तो सां, अची हाल और बो, मिठा मुझे हदन तां वजे पियो मास कोरबो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ओ हकीम आयो हाथ कायो, जंहिं वक़्तु मुझे महबूब जे आशिक ते नज़र पई, थधो साह भरियई, चवण लॻो हे बीमार कोन्हे, बीमारी जो सटल नाहे, हे महबूब जे इश्क जो सचल आहे, हिन खां महबूब जुदा आहे, जेसिताईं महबूब न ईंदो ही ठीक कोन थींदो। लिहाज़ा अवां त कोन पवंदा, मां पाण तो महबूब खे घुरां। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रब्बिल अवला जलसन जी थकावट वरी अदा बशीर ईंदे ई ताज़ी मानी खराई आहे, सुस्ती भी थींदी, पर अवां जी सुभान अल्लाह हेना फुई अताउल्लाह जा नारा सलातू द पोइ इंशाअल्लाह मेलो बची पियो। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, हकीम साहब उन नौजवान खां पुछो, तू अॻ में न खे बीमारी ॿुधाई आहे, महबूब जी जुदाई ॿुधाई आहे, चवण लॻो कहनो हाल सुणावां दिल जा कोई मेर मराज नहीं मिलदा, कहनो हाल सुणावां दिल जा कोई मेर मराज नहीं मिलदा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हाल ॿुधायां त कंहिंखे ॿुधायां, को हाल भाई हुई सब मुझे महबूब जा मुखालिफ, जंहिंजे करे मूं या ॻाल्हि ढकी आशिक दर पियाक वो ॾिसी वाकन घणो करे ऐं कातिल जा वो हमेशा हेराक उतोड़ी चिकन चाक तब आह नस्ल आमसी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो चवण लॻो आशिक़ रसूल हकीम खे कंहिंखे दवा ॾियां कंहिंजे अॻियां रोआं। हे सभई मुंहिंजे महबूब जा मुखालिफ़ आहिनि। हकीम साहब पुछे थो तोखे महबूब सां कीअं दिलि लॻी, एॾा कीअं वञण थियो? चवण लॻो हकीम साहब मां महबूब ॾे वेंदो हुयुसि, महबूब जी दरबार में वञी ख़िदमत बि कंदो हुयुसि, पर हे मूंखे वठी आया, जुदाई करे आया, मगर मुंहिंजे दिलि में महबूब जी मोहबत बि रही आहे। दिल बवई दिल बर बियो, दिल बवई दिल बर बियो, आऊं कीअं सां ये सूर बई, चाहे मारिल चाहे जारिल, मूं कयूं मंजूर भई। सुभान अल्लाह। दिल बवई दिल बर बियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे माइटनि माण्हू मोकिलियो वञी महबूब खे वठी अच। साईं खे पैगाम मिलियो अहिड़े नमूने अवां जो नंढड़ो आशिक़ आहे जेको हिन वक़्तु तमामु बेहद बीमार आहे, सुकी गोश्त ॻरी वियो आहे, धागे जो धागो बिस्तरे ते पियो। सुभान अल्लाह। अल्लाह जे महबूब फरमायो कुझु मुंहिंजा ग़ुलामो मूंसां गॾु हलो, हली उन महबूब जी ख़बर बि वठी अचो ऐं महबूब करीम खे ऐं पंहिंजे आशिक़ खे मदीने मंझि दफ़न कयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जन्नतुल बकी वारे पासे दफ़न कयूं। हलो ॾिसूं अल्लाह जा महबूब उन आशिक़ जे घर आया जंहिं वक़्तु चोठ ते कदम रखिया ओ हुयो त धागो, पर महबूब जे चेहरे ते नज़र पई त उथी खड़ो थियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उथी बीह भीम रहियो ऐं कलमू पढ़ियो। सुभान अल्लाह। वरी वञी बिस्तरे भेड़ो थियो, पर इहा पोज़ीशन उहा हुई जो हिन बीमार आशिक़ रसूल जे मथां संदसि बाबो तौरात पियो पढ़े। तौरात किताब खुलियो पियो आहे, उहो पढ़ी हुन ते शूकारे। साईं करीमन पुछो तव्हां छा पिया पढ़ो? चवण लॻो मां तौरात पियो पढ़ां। अल्लाह जे नबी फरमायो इन तौरात में असांजो बि ज़िक्र आहे, असांजे शहर जो बि ज़िक्र आहे, असांजे ख़ानदान जो बि ज़िक्र आहे। उहो पोड़ो यहूदी चवण लॻो मूं त कॾहिं हिन किताब में अवां जो ज़िक्र कोन ॾिठो आहे, अवां जो नालो कोन ॾिठो आहे। प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह ताला जी ज़ात मां बरकात। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अहिड़ो सांग ठाहियो जो हुन इनकार कयो त न तौरात में अवां जो ज़िक्र कोन्हे। अञा महबूब जवाब ॾियण ते त उहो बीमार छोकिरो उथी वेही रहियो। सुभान अल्लाह। वेही चवण लॻो बाबा फिलानू सुफ़ो खोल, फिलानू वर्को खोल। उते अल्लाह जे हबीब जो ज़िक्र बि लिखियो पियो आहे, महबूब जे क़ौम जो बि ज़िक्र लिखियो पियो आहे, त महबूब जे शहर जो बि ज़िक्र लिखियो पियो आहे, त महबूब जे आल औलाद जो बि ज़िक्र लिखियो पियो आहे। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमा अहले सुन्नत। उन ॿुधायो त ही सिफ़ो ही कागज़
ॾिठऊं त मुंहिंजे सोने महबूब जो ज़िक्र लिखियो। त ही ज़िक्र को असां शुरू कोन कयो आहे, को 500 सालनि खां कोन्हे, बल्कि जॾहिं खां ख़ुदा काइनात जोड़ी आहे तॾहिं खां महबूब जो ज़िक्र पियो हले। जोड़े जोड़ जहान जी पाण कयां जॾहिं जोड़ी आई, ख़ावंद ख़ास ख़ल्क़े मोहम्मद मुकाई, कलमो ते करीम ते चिटो चायाई, अन मौला कव अंत महबूबी इहो उताई, पोइ लिखी ॾिनाई ॿई सराऊं सैयद खे। रोज़े हज़रत अञा कुछ भी न हो। अल्लाह जे महबूब खां पुछूं साईं ॾियो ख़बर, अल्लाह पाक अॻ में कंहिंखे पैदा कयो आहे। आमिना जे लाल फरमायो रब करीम अवां जे नबीअ खे पैदा कयो आहे पंहिंजे नूर मंझां। अल्लाह से पैदा कयो। कुल तो नबी आदम बैनल माए वत्तीन, मां उन वक्त भी अल्लाह जी बारगाह में नबी हुयोसि जॾहिं आदम अलैहिस्सलाम मिट्टी ऐं पाणीअ जे विच ते हुआ। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, सरकार जी आमद, महबूब जी आमद, मक्की मदनी जी आमद। प्यारा मुसलमान भाइरो, सब खां अॻ में अल्लाह पाक पंहिंजे महबूब जे नूर खे पैदा फरमायो। हज़रत आदम अलैहिस्सलाम जो फरमाए जॾहिं मुंहिंजे जिस्म में रब रूह दाख़िल कयो, मां अखियूं खोलियूं, अर्श अज़ीम जे दीवार ते लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हज़रत आदम जो फरमाए मां अल्लाह पाक खां पुछो मुंहिंजा रब करीम हे अर्श जे मथां कलमो लिखियो पियो आहे, इन में अवां जे नाले सां हिकिड़ो ॿियो नालो मुहम्मद लिखियो पियो आहे सल्लल्लाहु मुहम्मद लिखियो। दोस्तों अल्लाह पाक फरमाए मुंहिंजा नबी आदम इन महबूब खे जंहिंजो तो नालो लिखियो आहे इहो पैदा न थिए हा त केर बि पैदा कोन अवां त कोन पैदा थियो आहे, पर ज़मीनूं आसमान हूरो गुलमान का शइ पैदा कोन कया। तेरी दोस्ती से पहले मुझे कौन जानता था, तेरी दोस्ती से पहले मुझे कौन जानता था, तेरे इश्क ने बनाया मेरी को फसाना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, सरकार जी आमद, महबूब जी आमद, मक्की मदनी जी आमद। दोस्तों बुजुर्गों अञा अल्लाह जो महबूब आई कोनो। 100 साल अॻ में अरब जो बादशाह जंहिंजो नालो मरसद बिन कलाल, इहो बादशाह हो अरब जो बादशाह त वॾो हो, पर हिन जो साईं आबद अरबाब वेसारो कमज़ोर, वेसारे जो मर्द हो, यादाश्त घटि हूंदी। इन मरसद बिन कलाल ख्वाब ॾिठो, ख्वाब आसमान में चंड निकितो आहे, चंड पर उनजी रोशनी एतिरी आहे जो माण्हू निहारे कोन थो सघे। 4 सितारा
उहे उन चंड जे चौधारी घुमन पिया। मर्शद ख्वाब ॾिठो, राति जो सुबुह जो उथियो, ख्वाब विसरी तो वेसारो तो हुयुसि, यादाश्त घटि, ख्वाब विसरी वियो। पर बादशाह सोचो त ख्वाब त मूं ॾिठो आहे, पर अजीब आहे, ईअं न जो मुंहिंजी बादशाही हली वञे, मुंहिंजे मथां को ज़वाल ॾुकार अचण वारो आहे। थोड़ी देर परेशान भी थियो। प्यारा मुसलमान भाइरो, हाणे बादशाह उन ख्वाब खे ज़हन में रखी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम या हबीब अल्लाह। ख्वाब विसरियो, हाणे परेशान आहे त मुंहिंजी बादशाही थी वञे, ख़बर न आहे हे कहिड़ो सितारो उभरियो, कहिड़ो चंड उभरियो, कहिड़ा चार सितारा घुमनि था पिया। परेशान थियो, घर खां ॿाहिरि निकिरण छॾे ॾिनई, बाज़ार न पियो वञे, माण्हुनि जूं दावतूं कोन पियो वठे, ॿाहिरनि मुल्कनि में बि कोन पियो वञे, विरंदो वियो रोज़ बरोज़। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, जॾहिं ॿाहिरि न पियो अचे त लाज़मी हुनजा मुशीर वज़ीर सलाहकार परेशान थी पिया। बादशाह त निकिरे ई कोन थो घर खां। पोइ हिननि हिकिड़ी अटकल कई, कहिड़ी त बादशाह जो जेको शिकार गाह ओॾां वठी हलूं ऐं चऊंसि, उहो कोन हलंदो त उते अहिड़ो माण्हू आयो आहे जेको विसरियल ख्वाब बि ॿुधाए थो ऐं ख्वाबनि जा ताबीर ॿुधाए, पोइ बिल्कुलु हलंदो। वज़ीर आया बादशाह, चऊं बादशाह सलामत, फलानी जाइ ते जिते अवां शिकार कंदा आहियो, अवां जी शिकार गाह आहे, उते हिकिड़ो अहिड़ो जादूगर आयो आहे जो विसरियल ख्वाब यादि ॾियारे थो, वरी उन्हनि जो ताबीर बि ॿुधाए थो। हज़रत अबू तालिब, हज़रत मुंहिंजा प्यारा मर्शद बिन कलाल जेको बादशाह हो उहो तयारु थी वियो आहे, उनखे जो ॿुधाऊं, उठ घोड़ा कढियऊं, वज़ीर गॾु थिया, बादशाह गॾु आहे। हाणे शिकार गाह जे लाइ हलिया। जॾहिं उन शिकार गाह में आया, अचानक हिकिड़ो हरण निकितो। बादशाह तीर खणी, मुंहिंजा प्यारा उन हरण जे पोयां भॻो आहे। हरण भॼंदो वियो, भॼंदो वियो, भॼंदो वियो, तव्हांजो हिन जे मुल्क मां बि निकिरी विया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जंहिं एरिया जो बादशाह, जंहिं बादशाहीअ जो बादशाह, उन मां निकिरी। हाणे हरण त वियो भॼी, बादशाह खे हाणे रस्ते जी ख़बर न पई। मीलाद आहे, कुझु मुर्कंदा बि हलो। माण्हू हिकिड़ो ॿिली मां चीचो पेस, पोइ ॿिली खे ॿोरी में बंदि करे अलाए सिर परे छॾिया। अञा हे घर कोन पहुतो त ॿिली अॻ में पई म्याऊं म्याऊं, वरी ॿिए ॾींहुं अञा परे छॾिया। अञा ही पहुतो कोन त ॿिली अॻ में दर ते वई। ॿ टे दफ़ा इहे कई, हिकिड़ो दफ़ो पको इरादो कई अहिड़ी जाइ ते खणी वञांसि जो रस्तो मुंझी वञे।
उते खणी छॾी बिल्ली खे छॾी बिल्ली त भॼी वई पर हाणे हिन खे दग कोन थी मिले ही रस्तो भुलिजी वरी घर वारनि ने पैगाम मोकिली त बिल्ली त हिते पई घुमे ते इहा बिल्ली पइजी वई आहे पर हाणे दुआ करियो मूंखे को गस मिले हाणे बादशाह हरण त वियो हलियो पर हाणे हिन खां गस वियो जबल में अची बीठो उञ भी लगी बुख भी लगी बादशाह हेॾा न्यारियो ॾिसे त हिकिड़ो कखाणो घर आहे पाण ओॾे वियो पाण ॿाहिरां बि चई आहे को मुड़ुस माण्हू पाणी बि पीअंदसि नाश्तो मानी बि कंदसि अंदरां आवाज़ आयो मुझो घर वारो ॿाहिरि वियो आहे मां पोड़ी माई आहियां भली तव्हां अची सघो था मुंहिंजा महिमान आयो मुझे महबूब जा मेहमान आयो त मां अचे त पाणी पियायो तॾो वछायो माई मरसद बिन कलाल वेठो हाणे माई मानी भी खणी आई लस्सी भी गिलास खणी आई पानी भी खणी आई पर वो मरसद जरा भञी हीअं जो आंदो त हुनखे वरी ख्वाब यादि त मूं ख्वाब ॾिठो हाणे ॾिठो त हो पर यादि कोन पर उन ख्वाब जे ख़्याल मंझि वरी बादशाह माई चयो अदा तुंहिंजो खंड जो जहाज त कोन ॿुॾो आहे जो एॾो परेशानी थी अम्मा खंड जो जहाज कोन ॿुॾो आहे मां 2 ॾियार अॻु में हिकिड़ो ख्वाब ॾिठो तस आसमान में चंड उभरियो आहे उनजी वॾी रोशनी आहे 4 तारा सितारा उनजे चौधारी घुमनि था मां परेशान थी वियो आहियां पर बादशाह खे इहो ख्वाब त विसरी वियो ख्वाब मूंखे विसरी वियो आहे जेको मूं ॾिठो राति जो यादि हो ॾींहं जो विसरी वियो इन में परेशान आहियां त अलाए छा थींदो माई साहिबा चयो तूं मानी खा तूं लस्सी पी पानी पी फारग थी खुदा मूंखे एॾो इल्म ॾिनो आहे जो मां तुंहिंजो विसरियल ख्वाब बि ॿुधाईंदुसि ऐं ताबीर बि ॿुधाईंदुसि पोइ त हिन अमरा गिराई मके मानियूं हुयूं उफराटा बस ॿ गिरा कंदो आहियो खाई पी फारग जो हाणे तो पुछे माई साहबा हाणी मूंखे अॻिते ॿुधा मुंहिंजा प्यारा माई साहबा चवण लॻी मरसद तोखे ख्वाब विसरी वियो आहे मां तोखे ख्वाब भी ॿुधायां थी ताबीर भी ॿुधायां थी तूं सुठो पियो वए तो हिकिड़ो नूर ॾिठो नूर जेको मके जी सरज़मीन ते ज़ाहिर थियो चंड ॾिठो पोइ उन सां गॾु तो 4 तारा ॾिठा चई हाँ माई साहबा चवण लगी इन चंड खां मुराद आमिना जो लाला जेको दुनिया में अची रहियो आहे जेके 4 सितारा ये मुझे महबूब मिठड़े जा 4 यार हूंदा सुभान अल्लाह जोड़े जोड़ा जान जी पाण कया ये परवार हाजी हामी हाशमी सरदारे सरदार सुए सहाबन सत में मज मस्जिद मैयादार हुआ 4 चंगा चौधार हिकांदा हबीब सी सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी
नारे पीर तुझो पीर मुझो पीर सरकार जी आमद महबूब जी आमद मक्की जी आमद मदनीय जी आमद। प्यारा मुसलमान भाइरो माई साहबा उनजो विसरल ख्वाब भी बुधायो ऐ मुझा प्यारा उन बादशाह के ख्वाब जो ताबीर भी बुधायो त बादशाह एड़ो जवान अची रहो आए जेको हिदायत जो सिज चंडो आ नूर आ वाकई उन सां गॾु चार यार हूंदा ॿिया मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम हूंदा अवां वारियूं बादशाहूं वारियूं वेझो अड़बंग हलिया वेंदा मुंहिंजे महबूब करीम जे चंड जो शाऊं दुनिया जे मथां हेवी थी वेंदो। इहो मरसद जो ख्वाब हाणे मूंखे इहा ख़बर कान्हे तव्हांखे रतन हिंदी जो ख्वाब मूं ॿुधायो अलाए ॿुधायो त पोइ ॿियो खणो अच्छा अल्लाह जो महबूब दुनिया में आयो 6 साल उम्र हुई साईं ही जेको रतन हो हिंदी हिंदुस्तान जो पर वॾो वापारी वॾो हुनजो वापार हो तिजारत हुई कारोबार हा कई माण्हू हुनजे मातहत कम कंदा हा मज़दूर हा नौकर हा सो निकतो सफर जो सामान खणी यमन में ॾियां शाम में ॾियां मक्के मदीने ॾियां सप्लाई कंदो जो इहे सभु जाबुल इलाइक़ा हेॾा कुझु कोन पोइ बादशाह वापार कंदे कंदे जॾहिं मक्के में पहुतो त हिकिड़ो खॾो हो नंढो अल्लाह जो महबूब उन खॾे में हेठि बीठो उम्र 6 साल हुई रतन जी नज़र पई तो उन सोचो त कई अरबीअ जो ॿार आहे जेको हिन खॾ में लही वियो आहे हाणे चढ़ी कोन वेझो अची मदीने जे मीर खे सुञाणे त कोन पियो चवण लॻो शहज़ादा हथ ॾे त मां तोखे हिन खॾ मां ॿाहिरि कढां साईं हथ में हथ ॾिनो आहे ॿाहिरि आया आहिनि साईं ॿाहिरि अची फरमायो जज़ाकल्लाह ख़ुदा तोखे हिनजी जज़ा ॾींदो। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो 6 साल मुंहिंजे हबीब जी ज़ाहिर उम्र मुबारक हुई ऐं इन वक़्तु रतन मुंहिंजे महबूब खे बाह मुबारक खां वठी उन खॾे मां ॿाहिरि कढियो हो। हाणे 6 साल उम्र हुई त सम्झो 34 साल अञा देर हुई नुबुवत 34 साल अञा बाक़ी हा। मुझा प्यारा मुसलमान भाइरो रतन बाबा कारोबार करे वापस हिंदुस्तान मोटी आयो जॾहिं अल्लाह जा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुदी 40 सालन जा थिया पान नबुवत जो ऐलान कयो या अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू। अल्लाह जे महबूब करीम नबुवत जी दावा फरमाई अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे तौहीद जी दावत ॾिनी। उन दौर में अबू जहल अची फाठो जेको बि मुनाज़रो करे पियो त हारजो पियो। हिकु दफ़ो मुअल गो मारे रधाए बंद करे रुमाल में साईं ॿुधायो कि अल्लाह जो नबी आहीं त ॿुधा हिन में छा आहे खां में छा आहे। साईं फरमायो अबू जहल मां तोखे ॿुधायां या
खां वारी शइ ॿुधाए त मां केरु आहियां। थां जो खोलियो त मुंहुं लॻो ॿाहिरि आई जीअरी थी मुंहिंजे महबूब करीम जी शाहिदी ॾिनई, गवाही ॾिनई त अल्लाह जो हबीब रब जो सचो रसूल। सब मुनाज़रा हार हुयो। पोइ कई उनखे सलाह ॾिनी, तुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे जंहिंजो नालो आहे हबीब यमनी, यमन में रहे थो, लिखियो पढ़ियो आहे, तौरात इंजील ज़बूर खां वाक़िफ़ आहे। उनखे घुरायो त तुंहिंजो पासो वठे, उहो ई हाराए सघे थो। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, हाणे हबीब यमनी खे घुरायूं। हेॾा प्यारे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे मौजज़ा ॾेखारण शुरू कया। पर जॾहिं हबीब यमनी आयो, अबू जहल सां मिलियो, हिकिड़े कमरे में अकेला वेठा। अबू जहल खे चयई, ॻाल्हि ॿुध, टेम थोरो आहे, तो कीअं मुनाज़रा कया, हाणे कीअं कंदे? वेठा उतां में अकेला। अबू जहल खां टी ॻाल्हि पुछां, अबू जहल हाणे ॻाल्हि कर सच, पाणे में महबूब रहे थो, सच ॿुधा, तोखे कीअं लॻो? हाणे सरदार परिवार जी इज़त तां लो, तकबर जे घोड़े तां लही, थोरो हक़ सच ॿुधा। अबू जहल हेॾा गुज़ारियो, हेॾा गुज़ारियो, अॻिते पहुचे ॾिसी केरु ॿुधे त कोन पियो। जॾहिं पक थी को ॿुधण वारो कोन्हे, चवण लॻो, हबीब यमनी, असां बि सरदार आहियूं, ज़िद जे घोड़े ते चढ़ी विया आहियूं, हाणे लहण बेइज़ती आहे। बाक़ी जेका तो ॻाल्हि हक़ी पुछी आहे, ख़ुदा जो नबी कमाल वारो आहे, वॾो कमाल। मूं त वॾो आज़मायो, घणो आज़मायो, पर वॾी ताक़त तो रखे, वॾो फैज़ तो रखे। अमीर उमर खां मुंहिंजा प्यारा पुछूं, सोले सिद्दीक़ खां पुछूं, उन्हनि त ॿुधायो त असांजी त जान आहे जान। पर हिन अबू जहल चयो त आहे सचो ताक़त वारो, असां कोन मञीदासीं। बाक़ी हबीब यमनी, मुनाज़रो ठाहे कजां, मूं इलाही दफ़ा आज़मायो आहे, मुसलमाननि जो नबी खटी थो वञे। खटे कीअं न, या अय्युहल नबी हस्बुकल्लाह, मुंहिंजा रब मां लोॾे हल, मां रब वेठो आहियां। वमन इत्तबअक मिनल मोमिनीन, मां त तोसां गॾु आहियां, पर तुंहिंजा सारा ग़ुलाम बि तोसां गॾु आहिनि। हबीब यमनी चयो, अबू जहल ॻाल्हि ॿुध, वॾो मुनाज़रो कोन थींदो, बहस कोन थींदो, सवाल ॿ, हिकु रांझू लखनि जा मट, ऐं सवाल कंदुमि ॿ, हिकिड़ो दुनिया सां तालुक रखण वारो, ॿियो मथां सां। ऐं अबू जहल ॻाल्हि ॿुध, तूं चवीं तो जादूगर हूंदो, जेकॾहिं जादूगर हूंदो या ॿिया के कमालात हूंदा दुनिया जे हिसाब सां, ठीकु आहे, पर तुंहिंजो इहो शक वहम परे थो कयां त जादूगर जी जादूगरी ज़मीन ते हलंदी आहे, आसमान ते कोन हलंदी आहे, सिज ते कोन हलंदी आहे, चंड ते कोन हलंदी आहे। जादूगरी वध में वध तुंहिंजे मथां हले।
बाक़ी हुनजी जादूगरी आसमानी शयुनि ते कोन। हिकिड़ो सवाल उतां खां कर, ॿियो सवाल दुनिया जो आहे। पंहिंजे दिलि में हिकिड़ी ॻाल्हि सोचे थो वियां, जेकॾहिं ख़ुदा जो नबी हूंदो त दिलि जी ॻाल्हि छटे वठे। हबीब यमनी प्रोग्राम बनाए अल्लाह जे महबूब खे अर्ज़ी अरीज़ो मोकिलियो, साईं तव्हां एॾे अचो। अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुलाकात खां पोइ ख़बरूं कयूं। अर्ज़ कईंसीं ख़बरूं मिली ख़ैर, अबू जहल अवां जो झेड़ो ख़त्म करण जे लाइ आयो आहियां। साईं जो कीअं ख़त्म कजे? अर्ज़ कई मुंहिंजा सोना, मुनाज़रो हीअं थींदो, सवाल जवाब हीअं थींदा। मूं अवां जे लाइ ॿ सवाल सोचे छॾिया आहिनि। हिकिड़े जो तालुक आसमान सां आहे, ॿिए जो तालुक ज़मीन सां आहे। मुंहिंजा साईं असांखे चंड लाहे ॾेखार। हिकिड़ो मुंहिंजो ॿिए नंबर में मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि आहे, उहा तव्हां भञी ॾेखारियो। नबी चइबो ई हुनखे आहे जेको ग़ैब ॼाणे। साईं करीम फरमायो हिते न, अबू जहल वटि न, चवनि अबू कुबैस ते हलो। मां अव्हांखे इहो मौजूदो करे ॾेखारियां, चंड लाइ ॾेखारियां। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अचो। हे सभु आया। साईं करीमन दुआ घुरी, मुंहिंजा मौला अॼु पंहिंजे महबूब खे खाली न मोटाइजां, इन्हनि जे अॻियां शर्मिंदो न कजां। मुंहिंजा मालिक मिठा, मां तोखे अर्ज़ थो कयां त चंड चोॾहीं जो लाहे ॾे। साईं दुआ घुरी, चंड ॿ गज, हिकिड़ो भी रहियो, हिकिड़ो हेठि आयो। हेठि अची वरी मथे आयो, वरी ॿियो आयो। सुठो थियो जो गॾु न आयो, गॾु न आयो। गॾु अचे हा त वरी ही न्यूटन हणे हा, चवे हा ऊंधाई थी वई, चंड हो कोन, असां त कोन ॾिठो। इन जे करे अधु चंड लथो, सोजरे में अधु जो सोजरो हो। हिननि सभिनी ॾिठो, वरी ॿियो आयो हिसो, सभिनी ॾिठो। मुंहिंजा प्यारा चंड जो मौजूदो त ॾिठाई। बाक़ी मुंहिंजे महबूब फरमायो, हबीब यमनी तूं पंहिंजी न्याणी बीमार छॾे आयो आहीं। अमाशा पेरनि खां सुकी वेठी आहे, पेर कमु कोन था कनि वग़ैरह वग़ैरह। इन न्याणी जो सोचे आयो आई। असां त उते पहुची हुनखे कलमो पढ़ाए पंहिंजी ग़ुलामी में बि आणे छॾियो आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी, सरकार जी आमद। हाणे इहे ॿ ॻाल्हियूं त हिते रहियूं, पर हे जेको हिंदुस्तान वारो हमरा रतन फ़क़ीर हो हिंदी, सो ॻोठ पहुतो, कारोबार पे कयई। 40 साल 34 साल ॿिया गुज़री विया। महबूबन चंड वारो मौजो हिननि मके वारनि खे ॾेखारियो। ही हमरा रतन हिंदी सुतो पियो हो, खटोलो विझी ॿाहिरि। उन राति जी राति महबूबन चंड लाथो, सुतो जो पियो हो, ॾिठई चंड पियो हेठि लहे, तो घोड़ा घोड़ा करे वञी घर में पियो। घर वारनि जो छा थियो कि बसि मुआरा कारोबार ख़तम, मूं ते चंड लथो। हे वरी पंहिंजी ख़ुशि मिज़ाजी चंड वारो वाक़ियो थी वियो। हाणे रतन हिंदी परेशान हो त इहो छा हो जेको मूं ॾिठो। कुझु ॾींहंनि खां बाद अरब खां हिकिड़ो काफ़िलो आयो।
उन्हनि खे बि होलसेल जो सामान थे खपियो अची उठ बिहारी वो नौजवान उठ वारो हेठि नथो अरबो सामान वठणु रतन पुछो किथां पिया अचो फलानी जगह ॻाल्हि ॿुध का नई शइ का मुल्कनि में ज़ाहिर थी अचा वो अरब जो जवान चवण लॻो ॿी ॻाल्हि त कान्हे पर कुझु ॾियार अॻ में आमिना जे लाल चोॾहीं जो चंड मके में लाहे ॾेखारियो हो हिन जो ॻाल्हि केरु तो रतन होश में अची हाउ इहो अरब में नथो पाण ॿिए ॾाड़े उठ तैयार कयईं घोड़ा तैयार कयईं सामान जा भरे हाणे सामान भी खपाए अचां उन महबूब खे ॾिसी मुंहिंजा प्यारा गरीब न सेठो शाहूकार पाण सां गॾु कुझु ॿिया माण्हू बि खई हाणे सामान खपाईंदो जॾहिं मके में आयो मके में ॿारनि खां पुछाई अवां में मोहम्मद मुस्तफा केरु आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो उन नंढड़े ॿार ॿुधायो तो जई जवान जो मां पुछो पिया सो मस्जिद पंहिंजो हराम में वेठो रतन जो वारो कर मूंखे ॾेखार आयो हर मने अल्लाह जा महबूब वेठा सुभान अल्लाह सूरत सोहर जाम जी ॾिठी जन है कार सुख थी सुजो की नकी भरे सान बतार उघड़ियूं घणनिया धार काहे पयूं कुलनि में सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जने महबूब करीम दे वठी वया इहो जो साम्हूं आयो आमिना जे लाल फरमायो रतन हिंदी भली करे आया जी करे आया रतन हैरान थी वियो आऊं त पहिरियों दफ़ो आहियां पहिरीं मुलाक़ात मुंहिंजे नाले खां वाक़ुफ़ अर्ज़ की साईं अवां मुझे नाले का किए वाक़िफ़ आयो अल्लाह जे महबूब फरमायो रतन तोखे ॻाल्हि विसरी वया मां मोहम्मद खे याद आ मुझे 6 साल उम्र हुई तू असांजे शहर मके में आयो है मां हिकड़ी खड में बीठोस तो समझो त लही वियो आ मथे चढ़ी कोन था सघल को तो पंहिंजो हथ लॻायो हथ मूंखे ॾिनो मां हथ में हथ विझी ॿाहिरि आयुसि पर तो लफ़्ज़नि ते गौर कोन कयो मूं चयो जज़ाकल्लाह ओही मुंहिंजी उम्र उन टाइम 6 साल हुई अवां चयो जज़ाकल्लाह अल्लाह पाक खे तुंहिंजा लफ़्ज़ पसंदि अची विया अॼु असां नुबुवत जी दावा कई आहे ऐं माण्हू अचनि पिया मुस्लमान थियनि पिया आशिक़ कुर्बान थियनि पिया तूं जो आयो त रब तोखे चंड वारो मौजूदो हिंदुस्तान में ॾेखारे इहो पाणू सबब बनाए तोखे वापसि मके में घुरायो आहे त मुंहिंजा महबूब इहो रतन हिंदी तोते थोरो करे वियो आहे खड मां कढी ॿाहिरि तोखे बीहारे वियो आहे हाणे तव्हांखे घुराए थो ॾियां अवां इहो थोरो लायोसि अवां खे खड मां कढी अवां वरी बांह खां वठी जहन्नम मां कढी जन्नत में सरकार की आमद, आका की आमद, मदनी की आमद।
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अम्मा आमिना थी फरमाए महबूब करीम जो मीलाद थी बयान फरमाए पान थी फरमाए दुनिया में बाहर आया दुनिया में नबी आया वली आया पर मुझे हबीब जो अचन बेमिसाल हो। जरे मुझा महबूब आया बार ईंदान उखाड़ा हूंदान कपिड़ो कोन हूंदो आहे मुंहिंजो महबूब आयो त साई चादर में ढकजी आयो वार ईंदान मथे ते वार कोन हूंदान पर मुंहिंजे सुहिणे हबीब जा वॾा जुल्फ़ त वॾा पर फणी बि आयल हुई विच वारी सीध बि निकितल हुई ॿार ईंदान अखियूं पूरे ईंदान अखियूं पूरियूं पयूं बड़ी टेडी चादी अखियूं कोन खुलंदियूं आहिनि पर मुंहिंजो मिठो महबूब आयो अखियूं बुखलियूं पयूं हुयूं पर ताज़ो सुरमू पातो पियो हो। महबूब आयो नाड़ वजल हो मुझा प्यारा दोस्तो महबूब जे जिस्म ते मखो कान वेंदी जई कमरे में महबूब उनजी खुशबू सजे मके पाक में हली वेंदी हुई जई खिड़कीअ मां गुज़री वेंदा उतां हफ़्ते ताईं खुशबू पई ईंदी हुई। अम्मा फरमाए थी महबूब आयो बकरियूं रिढूं घेटा उठ घोड़ा खच्चर वञो अरबन जे दरवाज़नि खे धक हण ऐं चवनि अरबियो उथो जी महबूब जो इंतज़ार हुयो वो महबूब अची वियो आहे वो रहमतुल लिल आलमीन नबी अची वियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी दुआ आहे मुंहिंजो महबूब अम्मा आमिना जो ख्वाब अम्मा आमिना थी फरमाए मां 12 रबीउल अव्वल ते ख्वाब ॾिठो त मुंहिंजी झोलीअ में चोली जो चंड लही आयो। मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूवत फरमायो माण्हू ईंदा रहिया पर जानवर उहे बि अरबन खे उथारींदा रहिया अरबियो उथो जाए नाम रसूल जे खुलिया बहरा बाग बागीचा मोरिया अनवर जाए जाम रसूल जे खुलिया बहरा जाए जाम रसूल जे खुलिया चमन चौधर जाए जाम रसूल जे खुलिया बहरा फरमाए मारी दान उहा कंदा ईंदान रोता ईंदान पर मुंहिंजो दिल पर दुनिया जे तख़्ते ते बैठो रुअण कोन हो उम्मत जी याद में मसरूफ़ हो। रब हबली उम्मती फरमाई तो रहो मुझा मौला मुखे उम्मत बख्शे दे मुझा अज़ीज़ दोस्तों बुजुर्गो तव्हां जो अल्लाह जा मिठा महबूब सल्लल्लाहु दुनिया में आया पंहिंजे घर में हा
अम्मा हलीमा थी मिलाद बयान करे सोने मऊअ जो त मां आयुसि इन नियत सां त ग़रीब थी वई आहियां ॾुकार मुल्क में आ को सेठ जो कई ज़मींदार जो ॿार मिली वञे त वञी पालियां खर्चो भी मिलंदो पगार भी मिलंदी अल्लाटो भी मिलंदो मां मक्के में आयुसि त ख़बर पई सिर्फ़ यतीम वञी बचो आ ॿिया ॿार दायूं खणी वयूं मुझो हाणे काबे जो तवाफ़ करियां आई हुई बाया हाणे जेको रब खे मंज़ूर तवाफ़ पई कयां दौराने तवाफ़ काबे ॻाल्हायो हली मां यो तुरे यतीम मोहम्मद मुस्तफ़ा पान सां गॾु खणी वञी तूं त पल बि आ पर सारा जहान पलजी हेड़ो महबूबा जो फज़ल रब्बुल उला और क्या चाहिए फज़ल रब्बुल उला और क्या मुस्तफा और क्या चाहिए गंज जली जे गुन में आमोला पोशाक अज उन्हनि जी औताक राजार जिया हलीमा खड़ी वञ मेरा पार थी वेंदो हलीमा अमा तुंहिंजे भागल त सदके तो मदनिया हलीमा अमा तुंहिंजे भागल त सदके तो मदनिया जो पीगो रुलायो बूंदो प्यार मां तोखे अम्मा प्रियल सॼियो त हूंदो पुछाती सलाए चुमियो तो बि हूंदो तुझे भागा ता सदके तो मदनिया रुपी गो रुडालो बूंदो यार सिंगारे पाराए सुरमू पुखा दिए खिलोने खिलायो बूंदो पुखा दिया खिलोने खिलायो बूंदो तुझे भागा ता सदके तो मदनिया जो पीगो रुडायो बूंदो विझी चीच में चीच तो वेरे सजे में तो वेरे सजे में वो मदनिया के अम्मा तो घुमायो तो मदनिया जो पीगो रुडायो बूंदो हलीमा अमा तुझे भागा ता सदके तो मदनिया जो पीगो रुडायो बूंदो मुझे महबूब करीम जो मीलाद मुझा प्यारा अल्लाह ताला ने मीलाद जे सदके ए बन्यूं बारा अवा अवा जा राज रंगे छॾींदो बेड़ा पार थी वेंदा इंशाअल्लाह अदा बशीर जे ला दुआ उनजी काबिल जे ला दुआ भाइरनि मित्रनि भेनरुनि जे ला दुआ पर अवा जे ला बि दुआ आहे अल्लाह कंदो ॿिन्ही जहाननि में आबाद हूंदा मुखे थोड़ा अॻिते परे भी वञिणो आहे गर्मी भी आहे ॾाढी असां वटि मौसम सही आहे लार अलिफ चंबे दी बूटी मन मेरे विच मुर्शिद लाई
असबात जा पानी मिलिया हर रंगे हर जाई हूँ अंदर बूटी मुश्क मचाया या फलन पे आई हूँ कामिल मुर्शिद जीवे हजरत बाऊ जे बूटी लाई हूँ बगदाद शहर दी की निशानी उचिया लमिया चीड़ा हूँ तन मेरे पुरदे पुरदे जिवें दर्दी दिया नीरा हूँ उन नीरा दी गले पाके कफनी मैं चुरल सा संग फकीरा हूँ बगदाद शहर दे टुकड़े मगसा बाहू मैं तो करसा मीरा मीरा हूँ अजीजो दिल ते घुरे पे अल्लाह पाक अवां सा क्या बात कलो अवां जा पट होता को वेड़ा सब आबाद अवां जो राज गोठ आबाद अवां जा वडरा सलामत अल्लाह पाक सबनी जी हाज़िरी कबूल फरमाए व आखिरो दावाना अल्हम्दुलिल्लाह या नबी